हिकिड़ा ॾाढा महान दरवेश संत थिया तो भगवत स्वरूप, जिन जो नालो तो चैतन्य महाप्रभु। ॿुधियो हूंदो तव्हां नालो, चओ हरे राम। ॾाढा महान संत थिया आहिनि, भगवान कृष्ण जो ही उन्हनि खे अवतार चयो वियो आहे, चैतन्य महाप्रभु। मां उन्हनि जे जीवन जी हिकिड़ी तव्हांखे ॾाढी सुंदर घटना ॿुधायां, जेकर तव्हां ध्यान सां ॿुधंदव त। ॿुधंदव भाई, या हीअं कयो या हीअं कयो? हलो हाँ ठीकु, ध्यान सां ॿुधजो। हिकु बार चैतन्य महाप्रभु जंगल मां गुजरनि पिया, कंहिं नगर वञनि पिया। इन्हनि खे ॾाढी उञ लॻी, प्यास लॻी, गर्मीअ जो समय। त हिकिड़ो माण्हू साम्हूं खां अचे पियो, उन वटि मटको हुयो मथे ते, ऐं उहो ॾुध सां भरियल हुयो, छाछ ॾुध हुई उनमें। अचे पियो साम्हूं, संतन बीहारियो, चई प्यारा गर्मी आहे, ॾाढी उञ लॻी आहे, तो वटि कुझु पीअण जे लाइ आहे? चई हा साईं आहे न, मां त वापारी आहियां, ॾुध विकिणंदो आहियां, मूं वटि पूरो भरियल अथव घड़ो। चई थोरो पीआरींदे? हा साईं छो न, बिल्कुलु। लाथऊं घड़ो, संतन उहो घड़ो खयो, मटको खयो, गट 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 करे पूरो पी विया। हो तो व्यापारी तो ख़ुशि थी वियो कि हल भैया बोनीअ में ही मुनाफ़ो थी वियो, त हाणे वधीक भटकण जी ज़रूरत न पवंदी। ऐं संतन खे छा लॻो, सेवा में तूं पीआरे। चओ हरे राम। संतन चयो धन्यवाद। चई साईं धन्यवाद त ठीकु आहे, पैसा? चई पैसा छाजा भाई? चई बाबा आहे तव्हां मुंहिंजो ॾुध पी विया आहियो, मां विकिणण वेंदो आहियां तॾहिं मुंहिंजो घर हलंदो आहे। चई अरे यार पहिरियों ॿुधायां न, मूंखे मूं वटि त पैसा कोन्हे, असां वटि जेब बि कोन्हनि। चओ हरे राम। चई बाबा ईअं कीअं कमु थींदो? पैसा त ॾियो, हलो भले थोड़ा घटि ॾियो, पर पैसा त ॾियो, मुंहिंजो घर कीअं हलंदो? चई भाई असां वटि त कोन्हे ई, असांजा बसि सेवादारी पोइतो अचई था, उहो बि असां वांगुरु कपिड़ा पाईंदा अथई, उन्हनि वटि थी थो सघे हुजे, उन्हनि खां घुरी वठिजां। चयो ठीकु आहे, हाणे उन्हनि खां घुरंदुमि, पर तव्हां कुझु त ॾेई वञो, जेको तव्हां वटि हुजे, जेको बि हुजे उहो ॾेई वञो। संतन चयो हा असां वटि हिकिड़ी शइ अथई। चओ हरे राम। चओ त तोखे ॾियूं, झोली फैलाई थी साईं, जेको अथव ॾियो, न खां त कुझु बि सुठो। चई उहो झोलीअ में ईअं न ॾींदा आहियूं, उहो असां कन में ॾींदा आहियूं। कन में सम्झो कोन, कन अॻिते कर। जीअं ई कन अॻिते कयो त संतन हुनखे चयो असां वटि अनमोल खजानो अथई नाम जो, उहो तोखे ॾियूं था कन में। चओ हरी बोल, जोर सां चओ हरी बोल। इहो हरी बोल हुनखे कन में चई आया संत। चओ हरे राम। ऐं संत अॻिते हली विया। हे वीचारो सोचण लॻो यार मां त सोचियो वटि बोनीअ में ई मुनाफ़ो आहे, पर मां त ठगजी वियुमि। हल कोई ॻाल्हि न आहे, सेवादारी ईंदा पोइ त उन्हनि खां घुरंदासीं, पोइ तव्हां बसि सेवादारी आया, उन्हनि खे ॿिया चई बीहो 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 बीहो, तव्हांजा गुरु जी हिन महिल अॻिते विया आहिनि? चई हा हा। तव्हांखे ख़बर आहे उहो मुंहिंजो पूरो घड़ो मटको ख़ाली करे विया आहिनि ॾुध जो, ऐं पैसा कुझु न ॾेई विया आहिनि। उन्हनि चयो कि पोइ तव्हां बसि सेवादारी अचई था, उन्हनि खां वठी वठिजा। तो जोर सां खिलण लॻा सेवादारी। चई भैया खिलो छो था, मूंखे पैसा ॾियो न। चई चरिया जॾहिं गुरु वटि कुझु कोन्हे त सेवक काथों आणींदा? चओ हरे राम। मतलब चई असांजा गुरु जी बि पैसा न रखंदा आहिनि, असां बि पैसा न रखंदा आहियूं। अरे यार तव्हां वटि बि पैसा कोन्हनि? चई न असां वटि बि पैसा कोन्हनि। चई साईं ईअं न कयो, मां ग़रीब माण्हू आहियां, मां ठगजी वेंदुमि, मुंहिंजो इहो ई व्यापार आहे, कुझु त ॾेई वञो, जेको हुजे उहो ॾेई वञो। चई हा असां वटि बि हिकिड़ी शइ अथई, कन अॻिते कर। चओ हरे राम। ऐं उन्हनि बि छा चयो? जोर सां चओ हरी बोल। ऐं चई करे अॻिते हली विया। हे वीचारो सोचण लॻो कि हाणे संतन सां बहस केरु करे भाई? हलो कोई ॻाल्हि न आहे, वैसे मां कॾहिं सेवा न कंदो आहियां, इन ई बहाने अॼु सेवा थी वई। इहो मन में वीचार अची वियो। वैसे त मां कॾहिं संतन जे दर जी सेवा करे न सघां हां, पर प्रभु लॻे तो इन ई बहाने सेवा कराए छॾी। कोई ॻाल्हि न आहे, ख़ाली मटको मथे ते भरे, मथे ते खणी करे वापसि पंहिंजे घर जी तरफ़ वियो। हाणे वीचार करे मन में, चई कुझु मिलियो न आहे, पर संतन कन में छा चई विया आहिनि? इहो मंत्र ई तो जाप कयां, इहो मंत्र ई तो चई वठां। तो ॻाईंदो ॻाईंदो वञे पंहिंजे घर। छा पियो चए? हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल। चओ न हरि बोल हरि बोल हरि बोल हाँ हरि बोल ओ हरि बोल हाँ हरि बोल ओ हरि बोल हाँ हरि बोल हरि बोल ओ हरि बोल हाँ हरि बोल हाँ हरि बोल ओ हरि बोल। इहो ॻाईंदो ॻाईंदो वीचारो पंहिंजे घर पियो वञे। चलो कोई ॻाल्हि न आहे, संतन जी सेवा थी वई, संतन इहो नाम ॾिनो। त अचानक हुन महसूस कयो कि हुनजो जेको ख़ाली घड़ो मटको हुयो उहो धीरे धीरे भारी थो थिए।
एडो भारी तो थे कि खणण भी मुश्किल तो लगे, तुरंत लाए करे हेठ रखी ची भाई त मट त खाली हुयो, एडो भारी छो तो लगे, मथां कपड़ो लगल हुयो, कपड़ो जीअं हटाई त वो मट जेको हुयो मटको वो बेशकीमती हीरा मोती जवाहरन सां भरियल हुयो। एड़ा एड़ा कीमती उन में हीरा हुया जेके उन कदी पंहिंजे अखियुनि सां जीवन में ॾिठा न हुया। हैरान, विश्वास न, अरे भाई ये त खाली हुयो, भरजी कीअं वियो, त वीचार कई ची सुबुह सां छा छा थियो आहे मूंसां गॾु, तो ध्यान आयो कि हिकिड़ा संत मिलिया हुया, चैतन्य महाप्रभु, उन्हनि खे मां इहो मट ॾिनो हथ में। अरे वो एडो कामिल संत हुयो कि उन्हनि मिट्टी जे घड़े के स्पर्श कयो त अंदर छा बणजी विया, सोन हीरा मोती चांदी सभु बणजी विया। अखियुनि में आंसू अची विया कि वो संत अगर हिन मिट्टी जे घड़े के स्पर्श तो करे त हीरा मोती तो बणाए छॾे, अरे वो संत अगर हिन मुंह मिट्टीअ खे स्पर्श करे त छा न बणाए सघंदो आहे। तुरंत वो घड़ो कयूं, फिटी कई। असां जहिड़ो कोई लालची माण्हू हुजे छा करे, घड़ो खणी वञे सिधो सोनारे वटि, कर भैया हिसाब कर, जेको पैसो अथई ॾे मूंखे, उन इहो न कयो। वो घड़ो फिटी कयो, सोन चांदीअ सां भरियल, वयो डुक पाए जंहिं तरफ़ संत विया हुया। संत हिकिड़े वण जे छांव में वेही करे भजन पिया कनि, वञी चरणनि ते किरी पियो। संतनि चयो, अरे भाई तूं वापसि छो आयो आहे, तोखे त तुंहिंजा पैसा मिली विया हूंदा, जेतिरो हिसाब हुयो ओतिरो त मिली वेंदो। चई साईं उन खां कई वधीक तव्हां ॾेखारे छॾियो, त पोइ वापसि छो आयो आहे। चई मां हाणे मूंखे उहो कूड़ो धन न खपे, मूंखे हाणे उहो कूड़ो धन न खपे साईं, हाणे हिन मिट्टी खे स्पर्श कयो, मूंखे पाण सां गॾु रखो ऐं पंहिंजी भक्ति ॾियो। जेको नाम तव्हां वटि आहे उहो नाम सचो धन मूंखे ॾियो, तव्हां जेको चवंदव मां कंदुमि, सेवा भी कंदुमि, भक्ति भी कंदुमि, नाम भी जपंदुमि, तव्हां ॿुधायो मूंखे छा करिणो आहे। संत मुस्कुराइण लॻा, हुनखे गले सां लॻायो, चयो वधीक कुझु न करिणो अथई, बसि प्रेम सां चवंदो रहो, हरि बोल हरि बोल हरि बोल आ हरि बोल ओ हरि बोल आ हरि बोल आ हरि बोल ओ हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल ओ हरि बोल। चवण लगा बस इहो नाम जपंदो रहो ऐं प्रभु सां प्रेम कंदो रहो।